इबरत न्यूज़ अगर माया अदनान चेक माया वक्त मौजूद आहे सखर प्रेस क्लब में गुज़रियल ॾींहं ते लाहौर हाई कोर्ट में थियण वारी समात तोशाखाना केस जी जंहिंमें PTI जे चेयरमैन इमरान खान के सज़ा मुअत्तल करे बेल ॾिनी वई। हिकिड़े ॿिए केस हुजण जे सबबि उनखे गिरफ़्तार कयो वियो। अचो त इन बारे में सखर जे सीनियर सहाफ़ी ऐं PTI जे कारकुननि खां पुछूं था त उन्हनि जो हिन केस जे बारे में चवणु छा आहे। तोशाखाना केस के हवाले से यो फैसलो आयो आहे। तोशाखाना जो केस है उनमें जेके तबसरा थिया या जो केस है उन जेके तफ़सील असांजे साम्हूं आया उन जे मुताबिक़ गैर कानूनी अमल तो पंहिंजी जाइ ते आहे। चाहे तव्हां तोहफ़ा खया सस्ते अघ ते खया पोइ इमरान खान चए थो त कानून के मुताबिक़ आहे ॿियनि बि खया उन जे तहत ही उहा ॻाल्हि करे पियो त जेकॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए थी त जेके माज़ी जा हुकुमरान आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थिए। पर इमरान खान तो इहो चवंदो रहियो आहे त मां ईमानदार आहियां, मां सादिक ऐं अमीन आहियां। ईमानदार ऐं सादिक ऐं अमीन खे इहो घुरिजे आहे त हू पंहिंजे पाण खे पेश करे या बल्कि अदालतुनि खां मुसलसल फ़रारियत अख़्तियार कंदो रहियो, पेश न थींदो रहियो। कल्होको जेको फ़ैसिलो आहे उन जा जेके इब्तिदाई तफ़सील आया आहिनि उन जे मुताबिक़ असां सम्झूं था आइन ऐं कानून ते अमल न थियो आहे। फ़ैसिलो प्रॉपर तरीक़े सां थियणु घुरिजे आहे। जेकॾहिं तोशाखाना में जेके भी तोहफ़ा खया उन जा तफ़सील गोशवारे में जमा न किया अथई, ज़ाहिर न किया अथई त इहो गैर कानूनी अमल सिधो सो आहे। वकीलनि जी हिकिड़ी वॾी अक्सरियत चयो आहे त इमरान खान ग़लति कयो आहे। खान साहब को पहले उन्होंने रिहाई दी है, मगर उसी के बाद थोड़ी देर बाद एक साइफ़र के केस में उनका रिमांड जो है वो आगे बढ़ा दिया गया है और उन पर दोबारा जो है केस दायर किया गया है। जब ये कहते हैं कि साइफ़र की कोई अहमियत नहीं है, वो एक ड्रामा है, तो कासिम खान सूरी जो उनकी रूलिंग है उनको गलत करार देते हैं, तो ये किस तरह इमरान खान को अंदर रख सकते हैं। ये इन्होंने पूरे मुल्क की मैशियत का बेड़ा गर्क करके रख दिया है। पाकिस्तान इस नहज पे पहुँच चुका है कि गरीब आदमी खुदकुशियाँ करे। ये सियासी इंतकाम के चक्रों में खान साहब पे बहुत इन्होंने FIR दर्ज करके उनको सिर्फ यही इनका मकसद है कि PTI को दीवार से लगाना। इलेक्शन की तारीख पे तारीख दे रहे हैं मगर इलेक्शन करवाया नहीं जा रहे। इमरान खान के सज़ा मुअत्तल कई वई, हिकिड़ो सुठो जेको आहे सो नज़र आयो। उन सां वाज़िह त जेके असांजी कोर्टूं या असांजी अदलिया आहे उहा आज़ादु आहे, पर उन जी मुअत्तली जी सज़ा खां पोइ जंहिं महिल इमरान खान खे रिहाई ॾिनी वई आहे त उनखे ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। इहा परेशान कुन ॻाल्हि आहे। हिकिड़ी वॾी सियासी जमायत जो क़ाइदा उनजे ख़िलाफ़ु अहिड़ियूं जेको आहे सो कार्रवायूं करे हिकिड़ो पैगाम थो ॾिनो वञे त पाकिस्तान में जेका अदलिया आहे उहा बि आज़ादु न आहे ऐं सियासत जेका आहे उहा हिकिड़े लिमिटेड किचन ताईं महदूद आहे ऐं इमरान खान खे वाक़ई ईअं थो लॻे त सियासी इंतकामी कार्रवाई जो निशान थो बणायो वञे। हे तव्हां ॿुधायो सखर जे सीनियर सहाफ़ियुनि जा वीचार, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेकी कानून जी बालादस्ती आहे उहा सभिनि जे लाइ बराबरी रखी वञे। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सखर।